أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم بلند صلوات الحمدللہ رب العالمین الصلاة والسلام علی اشراف الانبیاء والمرسلین گرجی پڑھو صلوات سیدنا و نبینا و طبیب قلوبنا و شفیع ذنوبنا مولانا ابی القاسم محمد صلوات الصلاة والسلام على حسين الغريب شهيد الاتشال في أرض كربلاء جند نانا علم دا شہر ہوئے اتے بابا علم دا بابے او جندی ماں ملکہ کل عالم دی اتے جنت دے ویر نواب جترا زدار مکھان جنیت آیا بیٹھا ہے اما شان پڑیوا ٹرین لائن سمجھائی تنجھے جگر مہائے نکرن دے جندہ نانا علم دا شہر ہوئے اتے بابا علم دا بابے او جندی ماں ملکہ کل عالم دی اتے جنت دے ویر نواب آدھا پیا کھڑی کئی گھنٹے او دربار دے وچوان رہے پیندے لوگ شرابے او جڑی ول ول آکھیں میں کو بہن دیوا میڈی بہو کمزور ربا بسم اللہ بسم اللہ بسم اللہ نو کرو نو کرو اچھا بابا نو کرو آدھا پیاں کھڑی کئی گھنٹے او دربار دے وچوان رہے پیندے لوگ شرابے جڑی ول ول آکھے ہمیں کمبہن دے وہ میری بہو کمزور ربا اللہ تعالیٰ روحان قبول کرے مولا تعالیٰ پرشو قبول کرے علی جی تھی تاکہ دنیا میں دکھن کا محفوظ رکھے 8 رب الاول جو دیا خدا جو قسمہ جو کافی مولا جو مدان جو زبانی میں کل لفظ بدھو جو ہر مولا جو ذاکر چاہے جو آخری مکانا ہر کوئی تو چاہے جو آخری مکانا جائے ہوا سڑن دیا جاتے بائے برن دیا سیدہ مجھے جگر میں باہیا اے جترا عزادار مومن تشریف فرمائیو ہر عزادار کے ماں ہتھ بدھی اپیل کندم بندے حالن کھا بعد بھلے پانجے بچن جو شادیوں کرائے جائے بھلے خوشن میں شرکت کر جائیں لیکن یہ نہ چاہے جائیں جو مجھے سوگ جا دیئے ختم تھی بھی آئیں
ये नचे जा जो मुखे हाणे रोइणो ना है जवानो तहां जे सोग जा ॾींहं ख़त्म थी विया आहिनि ज़हरा जा त अञा जारी आहिनि ओ मां सदको थी वञा मां सदको थी तहां जे सोग जा ॾींहं ख़त्म थी विया आहिनि ज़हरा जा ख़त्म न आहिनि छा बीबी जे घर में तो 12 महीना ही तॾो आहे ओ जवानो तवां जे सोग जा ॾींहं ख़त्म थी विया आहिनि ज़हरा जा ख़त्म न आहिनि थिया ज़हरा जा तॾहिं ख़त्म थींदा जॾहिं ज़हरा जो पर्दे वारो पुटु ईंदो 12हों इमाम जॾहिं ईंदो पंहिंजे हथनि सां अची 40 दरवाज़ा खोलींदो मजलिस में जेतिरा सैयद वेठा सैयदन है न कई मुंहिंजो हाँ रुखंदो जवानो 12हों रुगो बंद दरवाजा न खोलींदो शाम वञी सकीना जूं रसियूं भी खोलींदो जेको अज भी शर्माए वेठो वो मुक़दर जी गिला करे रुगो 40 दरवाजन जा ताला न खोलींदो ज़ैनब के शाम का मदीने पुजाईंदो सकीना जे हथन जूं रसियूं खोलींदो जेका रोई रोई चवंदी रही भा सजाद मुझे हथन जूं रसियूं न खोल मां इन ही हालत में बाबे सां मिलन ओ मां सदको थी वञा मां सदको थी वञा रुगो 40 दरवाजन जा ताला न खोलींदो मासूमा जे हथन जूं रसियूं भी खोलींदो मां नौकर बाबा अज जेतरा अज़ादार वेठा ता झोली तो फैलायो सब अज़ादार एक दफो झोली तो फैलाया केड़ी खबर अज ता अज़ादारन मां तवां जी या मुंहिंजे जिंदगी जी आखिरी हुजे वरी या नसीब अगे साल हुजऊं अलाए न हुजऊं मुंहिंजा अल्लाह वास्तो तई इमाम हुसैन जे आखिरी साह जो इन अज़ादारन के एक दफो हुआ बाजार देखार जाते अली जी थी वेही वेही भाज कातलन का बुरका घुरंदी या ताजी है ना है ताजी आमीन अगली दुआ क्या हर अज़ादार जे जिगर मां है निकरे अगली दुआ तो क्या मुझे अल्लाह वास्तो तई बीबी ज़ैनब जी लुटल चादर जो इन अज़ादारन मां जेको अज़ादार शाम वञे रिज़्क़ एतिरो ॾिजान अकेला न वञन या हिननि सां मां गॾु हुजे या हिननि सां भेणूं गॾु हुजनि या हिननि सां धीअूं गॾु हुजनि घर जी गैरत वठी उन बाज़ार मां गुज़रे जंहिंमां सजाद पुफियूं साण करे गुज़रे जेको रोई रोई चवंदो रहियो या अल्लाह शल मूंखे अम्मा न ॼणे हा अम्मा सदको थी वञा अम्मा सदको थी वञा लफ्ज़ शाम अचे चुप करे न ॿुधंदो कर सुल्तान ज़ाकिरीन भट्टी मरहूम चवंदो मोमिनो अल्लाह शल अली के धीअूं न ॾिया जे ॾिनियूं हई त शल शाम न बणाया ओ जवानो मां पंहिंजे न गुनाहगार अखियुनि सां ॾिसी आयो आहियां ऐं 15 ॾींहंनि खां बाद वरी मुंहिंजी शाम तयारी अली जी धी खे मां दरख़्वास्त ॾेई आयो बीबी 1 साल में 2 दफ़ा पंहिंजे दर जी दहलीज़ जो बोसो नसीब कजा अल्लाह ता मोमिननि खे शाम वठी वञे ख़ुदा जो कसम अॼु बि एॾो निजस माहौल आहे शाम जो शरीफ़ सां अगरि भेण गॾु हुजे न अगर भेण उन सां या धी गॾु हुजे बाज़ार मां कंध खणी उन बाज़ार मां गुज़री न सघंदो एॾो निजस माहौल बाबा साईं ज़हूर हुसैन शाह तव्हां पुराणा शाम जा ज़वार आयो 2011 खां पहिरियां जो अगर को शाम जो ज़वार वेठो आहे न उन जे सर ते क़ुरान रखी पुछा कजां जवानो उन टाइम शाम जा हालात ठीक आ दाइश जे हमले खां पहिरियां ज़वारन जी बस सिद्धो बीहंदी हुई बाज़ार हमीदिया जे दर वटि सिद्धो बाज़ार हमीदिया जे दर वटि ज़वारन जी बस बीहंदी
हाने तो किलो 1.5 किलोमीटर मेन रोड ते बसदा बिहारन उतां का ज़वार पंध ईंदा लेकिन पहिरियां इन बाज़ार हमीदिया जे दर वट जाडे जाडे ज़वार वेंदा हन हर काफ़िले सां 2-3 तालिब इल्म जरूर वेंदा हा जवानो इन बाज़ार हमीदिया जे मेन दरवाजे वट जडे ज़वार बसन मां लहंदा हन हिक हिक तालिब इल्म ज़वारन के हथ वधी चवंदा यार गाल बुधो औरतुन के विच में बिहारियो तो समझो जो ना है औरतुन के विच में बिहारियो सजे भी मर्द हो जन या शाम आ या बाजार आ जे सज्जाद जो जिगर खादो आ ये इमाम सज्जाद जो जिगर हा जवानो मौला सज्जाद का जै भी पूछो ना तकलीफ काथे से मौला फरमाए शाम थको ना बाबा न्याज हुसैन रोन न थो अचे जबान सा है जरूर कर इब्ने मंजर मुझे मौला जो नौकर आ मदीने आयो रसूलुल्लाह जे कब्र जी ज़ियारत वास्ते डिठई त कब्र जो वारिस बेहोश पयो सज्जाद मौला बेहोश पयो नौकर पेरन जो त्रियूं पे मलन एक नौकर पानी जो जाम आडो करे चे मौला पानी पियंदो सज्जाद जे मुंह मां निकतो न शाम आयो गोली शाम इब्ने मंजर कदमन ते हथ रखी पूछो मौला वो दर्द केड़ो आ जेको खून बन जे तुझे अखन मां पे निकरे मुझे पूरो मसा भी नहीं लफ्जन में आज समझी पैंदा गया मुझे पाण जी जरूरत न पांदी जवानो इते मुझे मौला ब दर्द दस्यान एक पुफिन जे मुतालिक बे जेतरा भेणो जा भार वेठा बे जख्मी कन्नन वारी भेण जे मुतालिक एक पुफिन जे मुतालिक बे भेण जे मुतालिक मौला फरमाए इब्ने मंजर तू जे अगर जख्मन जी गाल करे न तो मुझो डाडो अली चवंदो हो तलवारुन जा जख्म छुटी वेंदा आहिनि ज़बानुन जा जख्म ना छुटंदा मौला फरमाए मुखे लगल है ज़बानुन जा जख्म जेके सज्जाद के जन्नत में भी न विसरंदा हाणे जेतरा मोमिन अज़ादार वेठा आयो कंहिं मोमिन जी दिल के सही समझी माफ करे छॾिजो जवानो ताकत नथी दे जो मां ये लफ्ज अदा कयां लेकिन खौफ भी थे तो मतां लिखाया पर्दे वारो नाराज थे मुझे इमाम फरमाए पहिरियों दर्द मुझे मौला दस्या मौला फरमायो इब्ने मंजर जडे असां बाबू शाह ते पहुतासीं न केडो तो चुप करे बुधो आ जवानो मां कई आम जगह जो ना ना खयो उन जाय जो ना खयो आ जाते 3 दिहाड़ा ही बीठी रही आ मौला फरमा जने असां बाबू शाह ते पहुतासीं न 80,000 बदमाश बीठा मां पहिरियां ही तव्हां खां माफ़ी वरती आ इमाम फरमायो यजीद घुरायूं के नचण वारियूं औरतूं जिन जे पेरन में घुंघरू बदल हा यजीद औरतुन के चयो जने ये सैयदादियों बाबू साद वट पहुंचन ता नचण शुरू कजो जंजे हथन जो गाजी मालिका जवानो सज्जाद तो फरमाए जने असा जो काफिलो इते पहुतो न नचण वारन औरतुन यजीद के चवरायो कमीना महल में नच रहा है बाजार जो माहौल खराब आ असा के नचंदे शर्म तो अचे सज्जाद जदो इया गाल त मुझो जिगर चीरे वई जाते नचण वारन औरतुन के शर्म पे अचे इते मुजी पुफी सही अचे तो अग्या रस्तो न पिया देने पोया बीहण न पिया देने ओ मुझो पुफियो कदे कह दीवार सा सबके सबके अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर सही अचे तो अग्या रस्तो न पिया ॾियनि पोयां बीहण न पिया ॾियनि बाबा हरर न पढ़ायो अग्या रस्तो न पिया ॾियनि पोयां बीहण न पिया ॾियनि कौनैन जूं शहज़ादियूं कॾहिं कंहिं दीवार सां कॾहिं कंहिं दीवार सां चलो यार एडो सोनो माहौल आ कॾहिं कॾहिं हेड़ो माहौल थींदो आ यकीन आ कंहिं मासूम जी आमद आ जवानो ईरान जो हिकु मुजतहिद हो जै पंहिंजे शागिर्दन के कठे कयो ची कागज कलम खणो मां अली जी धी जा दुख दस्याम ता लिखंदा वञो ओ जवानो उन पहिरियों दुख लिखरायो ची लिखो जॾहिं बीबी ज़ैनब शाम जे बाज़ार आई अॻियां रस्तो न पिया ॾियनि पोयां बीहण न पिया ॾियनि अॻे लफ़्ज़ जी माफ़ी ॾिजां अॻियां रस्तो न पिया ॾियनि पोयां बीहण न पिया ॾियनि बस अली जी धी मुंहं जे भार मिटीअ ते किरी पई
मसाइब महसूस करने जो नाम आ जवान तू हिन टाइम पंहिंजो ज़हन खणी वञ शाम जी बाज़ार अग्या रस्तो न पिया ॾियनि पोयां बीहण न पिया ॾियनि कौनैन जी शहज़ादी मुंहं जे भार मिटीअ ते किरी पई तू ताज़ादार बुद्धि तड़पी वियो जवान मुजतहिद पान बेहोश थी वियो शागिर्दन पेरन जो तिरियूं मलियूं जॾहिं होश आयो शागिर्द पुछन ता साईं वजह कहिड़ी आहे सबब कहिड़ो आहे बेहोश थी वियो बर्दाश्त न करे सघियो मुजतहिद मुंहं ते मातम करे चयो मां सोचां थो अली जी धी जॾहिं शाम जी बाज़ार आई अॻियां रस्तो न पिया ॾियनि पोयां बीहण न पिया ॾियनि कौनैन जी शहज़ादी मुंहं जे भार मिटीअ ते किरी पई मुजतहिद मातम करे चयो मां सोचां थो बंदो जॾहिं मिटीअ ते किरंदो आहे उथंदो आहे हथनि जे सहारे चे तो सोचा तो बीबीअ जा हथ बधल हिते सदके भाई सदके 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 बस ॾींहुं चढ़ियो जवानो इन बाज़ार में रश वधी वई तां ॾिठो हूंदो जाते रश थींदी आहे उते अक्सर सवाल ईंदा आहिनि उते घुरण वारा ईंदा आहिनि जो मतां रश में को सखी आयल हुजे मां सवाल कयां त सखावत करे यमन जो हिकु नाबीनो हो जेको अखियुनि खां अंधो हो शाम जे घिटियुनि में घुमंदो पियो वते शाम जेके माण्हू नसुस मदीने जा के लजपाल आहिनि जेके अंधनि खे अखियूं बि ॾींदा आहिनि वेण मां फ़क़ति हिकु ई कंदुमि जेके अंधनि खे अखियूं बि ॾींदा आहिनि हुन चयो मां त यमन जो आहियां हे शाम मां काथे मदीनो मां मदीने कीअं वेंदुमि हुन शाम जे माण्हू चयसि मां तोखे ॾसियो ई तॾहिं आहे जेके अंधनि खे अखियूं ॾींदा आहिनि उहे पाण शाम आया अथई उहे पाण थक न बाबा उहे पाण शाम आया अथई चई काथे चई शाम जी सदर बाज़ार में ओ जवानो इन नाबीनो अची चौक ते बीठो रोण वारो मातमी को दुकानदार का पुछई ची बुधा मदीने जा लजपाल हितां गुजरंदा ची हा ची तू मेहरबानी कजा मां अखिन खां अंधो आ ॾिसी नथो सघां जॾहिं उहे हितां गुजरन मुंहिंजे कुल्हे ते हथ रखजा ची छो ची मां ॿुधो आहे उहे अंधनि खे अखियूं बि ॾींदा आहिनि मां उन्हनि खां अखियूं पिनंदुमि ओ जवानो जे सम्झी पए त सुबुह जो नाबीनो अची बीठो त मंझंदि गुज़री वई अदब जी ज़ाकिरी जो हली वई बाबा हाँ सुबह जो बीठो मंझंदि गुजरी वई जवानो उन टाइम नाबीनो दुकानदार खां पुछे तो यार ॿुधाए त सही ये बाज़ार एडी वडी आ खुदा जो कसम आहे न बाज़ार मां गुजरंदे कुल 11 मिंट गुजरंदा छी बाज़ार एडी वडी आ छी न बाज़ार त नंढी आ नाबीनो चयो त पोइ लजपाल नचण में देर छो कई आ दुकानदार ॾिसी जे त तोखे ख़बर न आहे हिते अकेलो तूं सवाली त न आहे रस्ते में आ 5 लख सवालन जी रश मां पर्दो हटाए तॾहिं समझंदे रस्ते में आ 5 लख पत्थर हण वारन जी रश एक करीम एडा है जेको पत्थर तो हणे दुआ करण लाइ भी था बस आखिरी लव जवानो अचानक न बाजार जी रश घटजी वई रश जो घटजी वई न मुंहिंजी साइण जो आवाज है सज्जाद मां साइण जी मुसीबत थी पई उस शाम जो ज़वार उन जे दिल जो दर्द आ ए मूंसां गॾु मुंहिंजे सफ़र जो संगी चए तो सैयदादा उहा बाज़ार पढ़ जाते अली जी धी पत्थर जलींदी रश जो बाज़ार जी घटजी वई न मुझी साइण जो आवाज है मां हरी बचड़ा जेके पत्थर पे हणन ये काडे हलिया विया इहो लफ्ज़ जे समझी पे सजो डी रोंदे जेके पत्थर पे हणन काडे हलिया विया रत वदी गैरत जे परवरदिगार जी मुझे मौला फरमा अम्मा रुआर न मस्जिद में अजान आया अजादार जो हाथ सीने ते ना जना मुमकिन अम्मा मस्जिद में अजान आया अम्मा जेके पत्थर पे हणन उहे नमाज पढ़न हलिया विया हैं अली जी धी जी दाह निकती बीबी चेती नबी जे धीउन जा बुरका लुटे केड़ियूं नमाजूं मरहबा मरहबा अली जे धीउन जी चादरूं लुटे मोहम्मद जे धीउन जा बुरका लुटे केड़ियूं आज़ानूं केड़ियूं नमाजूं बस नाबीनो जी जो चौक ते बीठो न यान बाजार में अली जी धी जो गुजर थियो जवानो गुजर जो थियो न दुकानदार अची नाबीने जे कुल्ले ते हथ रखियो हथ रखी जे तो जे अखियूं पिनणियूं थई त जल्दी पिन सवाल करो थी त जल्दी कर मदीने जा लजपाल वञनी था अने जे मोमिन जी अख मुंहिंजे पास या जवानो नाबीनो न ॾिसी त न पियो सघे अखियूं बंद कयई ये सजो हथ बुलंद कयई
हकल मारे चई कोई आहे जेको नजब जे वाले अली जे नाम जी खैरात दे। बीमारा तो झोली फैलाए, बे औलादा तो झोली फैलाए। ओ जवाना इन जी सदा जणी हुई अली जी धी जा जख्मी पैर रुक जीवा। बीबी जो आवाज आयो सज्जाद दुश्मन जे शार में मुझे बाबे जो नाव कहे खयो। मरहबा 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 जंहिंजो हथ गाज़ीअ जी मिल्कियत आहे उहो शरत रखे बाबा। बीबी जदी सज्जाद कातिलन जे रश में मुझे बाबे जो नाव कहे खयो आहे। सज्जाद जी रत वधी रोई फरमाई अम्मा कोई नाबीनो सवालिया। मरहबा 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 अम्मा कोई नाबीनो सवालिया। बीबी जो आवाज सज्जाद इन कातिल जे शार में मुझे बाबे जो नाम खयो आहे। इनखे चओ जाता मां जख्मी पैर खणा, इनखे चओ खैरात खणंदो वञे। ओ जवानो अली जी धी टे कदम खया आहिनि। नाबी ने टे दफ़ा मिटीअ ते हथ हया छा ॾिसे सोन जा सिक्का। मरहबा 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 जिंदगी जी आखिरी करे बुध जाज। ओ जवान मातमियो जल्दी सा पंहिंजी झोली भरे जॾहिं वज़न महसूस कयई सॼे हथ सां झोली संभाले खबो हथ मथे करे चई ओ शाम वारो अल्लाह जे नाम ते ॿुधायो बाज़ार में अली जो कहिड़ो पुट आयो। मरहबा 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 हौसले सां बाबा, हौसले सां हौसले सां हौसले सां चाहे तो अल्लाह जे नाम ते ॿुधायो हरार न फड़ायो बाबा। अल्लाह जे नाम ते ॿुधायो बाज़ार में अली जो कहिड़ो पुट आयो आहे। सज्जाद जो आवाज आयो तोखे खैरात मिली वई जल्दी कर बाज़ार छॾे ॾे। नाबीनो चए तो खैरात जी लालच कोन्हे मां त अखियूं पिनण आयो आहे। अखियुनि जो नाव आयो अली जी धी जा वार खुली विया। बीबी चए थी कुझु न चएसि इनखे चओ इहे सिका अखियुनि ते घुमा। मरहबा 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 अल्लाह हथ ॾिना अथई त शरत रखंदो आहे। जवानो नाबी ने सोन जा सिक्का अखियुनि ते घुमाया। अखियों मिली वयस, बीनाई मिली वयस। हाणे जेतिरा आज़ादार वहण करे थारो जवानो मुझे लफ्ज़नि जी ताईद कजो सच्ची ॿुधायो जंहिं पूरी ज़िंदगी कुझु न ॾिठो हुजे, जेको नाबीनो हुजे जॾहिं उनखे दुनिया नज़र अचे उनजो हक़ तो बणिजे ड्रॉ करे दुनिया ॾिसे। हाणे कंड करे वे जेको चए तो सैयदनि जे गुरबत रोअण न ईंदो आहे। ओ जवानो जॾहिं नाबीने खे अखियूं मिलियूं पंहिंजा ॿई हथ अखियुनि ते रखियाई। अकल मारे चई ओ शाम वारो अल्लाह जे नाम ते ॿुधायो हेड़े निजिस माहौल में अली जो पुट काथे आहे। सज्जाद चए तो बाज़ार छॾे ॾे अली जो पुट न आहे अली जी धी ज़ैनब। सैयद चए तो हेॾे न ॾिसजां ओ मुंहिंजी मां जा वार खुल। अञा पढ़ा आयता में हौसलो। ओ जवानो मातमियो चलो दुखी रिवायत अल्लाह करे ता बर्दाश्त करे सको। ओ जवानो मातमियो अगलो चौक आयो आ। यकदम बाजार में शोर बुलंद छो पत्थर मारो जंहिंखे मातम करणो आहे ॾिसो माॾे। शाम जी हर औरत पत्थर हयो आहे। हिकु कमीनी औरत आहे जंहिंजे हथ में टिनि नौकर वारो पत्थर आहे। और तूं चवनि थियूं हाणे छो नथी चेती वॾी कंहिंखे न हणंदम उनखे हणंदम जंहिंजे कदर मां रातो पई वहे। ज़ैनब क़ाज़ीअ ॾे ॾिठो आहे चेती अब्बास मांखे सकीना बचाए। क़ाज़ी चए इहे हुकुम करबला। अच्छा चलो जेको अञा ताईं ना रोई सकियो ओ जवानो मातमियो ज़वार गुलाम शबीर उहो वेण तो पढ़ा जेको शाम जे बाज़ार में पढ़ियो आहे उहो वेण
वेठो पढ़ा जे को शाम जे घिटन में फरियो तो आ घुरंदो करे सल कोई शरीफ सा मां गड कैद न होजे सजाद एडो गरीबा शाम जे बाजार में गुजरियो शाम जे मानन सा मुखातिब थी करे फरमाई बतिया बुझाओ ओ बाजार वालो ओ थी वे अंधेरा घिन मांगवा ओ